अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न किरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे रेत शाहनवाज़ रेज़न खे चवंदा त तूं हाणे कीअं बि करे इन रेस मंसूर खे मार। तूं हाणे मुंहिंजो कमु मूंखे पूरो करे ॾे, यानी हाणे मूं तुंहिंजो कमु पूरो कयो, तूं हाणे मुंहिंजो कमु पूरो कर। रेज़न चवंदा तुंहिंजो कमु हाणे इहो जल्द खां जल्द थी वेंदो। इन जे पोयां मूं माण्हू छॾिया आहिनि। तमामु जल्द ई तुंहिंजे अॻियां झुकल हूंदो ऐं मोल हूंदो। ऐं ॿिए पासे रेस मंसूर ॻोठ वारनि खे चवंदो त तव्हां हाणे पंहिंजे हक़नि लाइ उथो ऐं जाॻो ऐं पंहिंजे दुश्मननि खे छूट न ॾियो। अगरि तव्हां दुश्मननि खे छूट ॾिनी त तव्हांजे मथां अची कड़कंदा ऐं हू पोइ तव्हांजे घर में हमलो बि करे सघनि था। ईअं न थिए जो हू तव्हांखे घर में मारे वञनि। उन खां पहिरियां असांखे हिकु मुठ थियणो आहे। ऐं ॿिए पासे अमा साण रेस मंसूर खे चवंदे त तूं कीअं बि हिन क़ौम मथां ज़ोर लॻा, पर ही जाहिल क़ौम आहे, कॾहिं बि न सम्झंदी ऐं पंहिंजे हक़नि लाइ न उथंदी। ऐं ॿिए पासे रेज़न ककर खे चवंदो त हाणे कीअं बि करे असांखे केस तां हथु खणणो ई पवंदो। ककर चवंदो त इन केस तां तूं हथु न खणे, असांजो इन में भलो आहे। रेज़न चवंदो त केस तां हथु ज़रूरु खणणो पवंदो, छो जो वॾो गंद थींदो हिते पोइ, त इहे सोडल वारा असांखे मारण में देरि न कंदा। ककर चवंदो त इहे सोडल ऐं पीरियल असांजो कुझु बि नथा बिगाड़े सघनि। इन जे करे असांजो भलो इन में त तूं केस तां हथु न खण, भले हुननि खे फाहो अची वञे। ऐं ॿिए पासे पीरियल सोडल खे चवंदो त इहो रेज़न केस तां हथु न खणंदो। सोडल चवंदो त इहो हर हाल में हथु हिन खे खणणो ई पवंदो। मां रेस शाहनवाज़ सां ॻाल्हायां त ॾिसां हू छा थो चवे, ॾिसां त ही केस तां कीअं हथु नथा खणनि। मां हिननि जो केस तां हथु खणां ऐं पंहिंजे सोट मुराद खे घर वठी ईंदुसि। ऐं ॿिए पासे ककर जी फैमिली गुलपरी खे सम्झाई थी त तूं हिते घबरा न, तूं इन खे पंहिंजो घर कर। कूंज चवंदो त अदा ककर वॾो तबियत वारो न आहे, हू तोसां कॾहिं न कॾहिं मोहबत ज़रूरु कंदो ऐं तोखे पंहिंजो ज़रूरु बणाईंदो। तोखे घबराइण जी का बि ज़रूरत न आहे, तूं हिन घर खे पंहिंजो घर सम्झ हाणे। ऐं ॿिए पासे रेस शाहनवाज़ पंहिंजे माण्हुनि खे चवंदो त तव्हां हाणे अहिड़ी जाइ ते वञी रहो जो सोडल तव्हांखे हथु न करे सघे। जेसीं ताईं मां तव्हांखे ऑर्डर नथो कयां तेसीं ताईं तव्हां ॿाहिरि न निकिरजो, छो जो हाणे सोडल तव्हांजे पोयां हथु धोई पवंदो। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ जुमा खे कॾहिं बि आज़ादु न कराईंदो, छो जो उनखे आज़ादु कंदो त सोडल वारा उन खे हथु करे वठंदा। इन करे हू जुमा खे कंहिं हंधि ॿिए हंधि लिकाए छॾींदो, छो जो रेस शाहनवाज़ खे इहा ख़बर आहे त अगरि मां हिन खे आज़ादु कयो त पोइ सोडल वारा हिन खे ॻोल्हे वठंदा। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा।